कराची में ख़बर शामिल क्यों था। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 26,500 ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे। कंबर शहदादकोट में 1,000, दादू में 2,000 ऐं लाड़काणो में 5,000 ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे। सूबाई वज़ीर ऐं रेन एमरजेंसी जे हवाले सां फोकल पर्सन शर्जील इनाम मेमन पारां अंग अखर जारी कया विया आहिनि, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त हेल ताईं 15 लख खां वधीक मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो आहे। सिंध में ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ जे लाइ सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 26,500 ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे। कंबर शहदादकोट में 1,000, दादू में 2,000 ऐं लाड़काणो में 5,000 ख़ानदाननि में राशन विरहायो वियो आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त हेल ताईं 15 लख खां वधीक मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो आहे। सिंध में ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ जे लाइ सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि।